अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। दोस्तों आउं आहियां अली हसन अब्बासी ऐं मां जेकॾहिं मुंहिंजो चैनल पहिरियों दफ़ो ॾिसी ऐं ॿुधी रहिया आहियो त बराए महिरबानी मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब कंदा, बेल आइकन खे क्लिक कंदा ऐं जेकॾहिं मुंहिंजी ऑडियो पसंदि अचे त उनखे लाइक कंदा ऐं कमेंट बॉक्स में पंहिंजी राय खां आगाह कंदा। किताब जो नालो आहे हिकिड़ी मिलंदी आहे ज़िंदगी, जिया पेज जाखोड़ में सुंदरता जूं 51 कहाणियूं। सिंधीकार महमूद मुग़ल, छपाईंदड़ मता पब्लिकेशन, हैदराबाद सिंध, फरवरी 2021। कहाणी आहे तो वटि घणा बिलोर आहिनि। मां जीअं जीअं कुराड़ो थींदो पियो वञा तीअं तीअं छंछर जे सुबुह जो मज़ो वधीक माणणु लॻो आहियां। थी सघे थो त उहा सुबुह जी माठ हुजे जेका मूंखे लुत्फ़ु ॾींदी हुजे, या वरी ईअं हुजे त उन ॾींहं ते का बि पाबंदी कोन्हे ऐं कम ते वञिणो कोन्हे। ॻाल्हि खणी कहिड़ी बि हुजे, छंछर जे सुबुह जा पहिरियां कलाक मुंहिंजे लाइ सदाईं पुरलुत्फ़ ऐं बहितरीनु हूंदा आहिनि। कुझु हफ़्ता पहिरीं मां रंधिणे मां निकिरी रहियो हुउसि। मुंहिंजे हिकु हथ में बाफ़ छॾींदड़ काफ़ीअ जो कोप ऐं ॿिए हथ में ताज़ी अख़बार हुई। उहो मुंहिंजे लाइ हिकु मख़सूसु छंछर जो सुबुह हो। पर उन ॾींहुं मूं हिकु अहिड़ो सबक़ु सिखियो जेको रहंदड़ हयातीअ ताईं मां कॾहिं विसारे कोन थो सघां। मां तव्हांखे उन बाबति ॿुधाइणु थो घुरां। काफ़ी ऐं अख़बार सां गॾोगॾु मूं पंहिंजी आदत मुताबिक़ रेडियो बि चालू करे छॾियो हो त जीअं मां छंछर जी सुबुह वारो हफ़्तेवार टॉक शो ॿुधी सघां। रेडियो मां हिकु भरपूर आवाज़ु अची रहियो हो। लॻो पिए त को वॾी उमिरि वारो सोनहरी आवाज़ु गूंजी रहियो हुजे। कॾहिं कॾहिं के आवाज़ ॿुधी तव्हांजी दिलि चवंदी आहे त उन्हनि आवाज़नि जा मालिक रेडियो ते कमु छो कोन था कनि। हू 1000 बिलोरनि बाबति कंहिं अनाउंसर सां ॻाल्हाए रहियो हो जंहिंजो नालो टॉम हुयो। हू शायदि उन शो में महिमान हो। संदसि लहजो पाण ॾांहुं छिकींदड़ ऐं भरपूर हो ऐं ॿुधण वारनि खे ॼणु महसूरु करे रहियो हो। ॾिस टॉम, मूंखे लॻे थो त तुंहिंजी नौकिरी ॾुखी आहे ऐं तूं बेहदि मसरूफ़ बि आहीं। मूंखे पक आहे त तोखे पघार बि चङी मिले थी, पर उहा केॾी न शर्म ऐं ॾुख जहिड़ी ॻाल्हि आहे त तोखे पंहिंजे घर ऐं घर वारनि खां एतिरो घणो परे रहणो पवे थो। उहा हक़ीक़त केॾी न कड़ी आहे त हिकु नौजवान पंहिंजी घुर्जुनि जे पूराए लाइ हिकु हफ़्ते में 60 खां 70 कलाक कमु करे। ॾिस केॾी न ॾुख जी ॻाल्हि आहे त तो पंहिंजे धीअ जी सालगिरह वारी तक़रीब में बि शिरकत कान कई। हुन ॻाल्हि जारी रखी, टॉम मां तोखे हिकिड़ी ॻाल्हि ॿुधायां। मूंसां ज़िंदगीअ में हिकु शइ अहिड़ी थी आहे जंहिं उन ॻाल्हि में मुंहिंजी बेइंतिहा मदद कई आहे त मां कहिड़ियुनि कहिड़ियुनि शयुनि खे तरजीह ॾियां ऐं कहिड़ियुनि खे तरसाए छॾियां। ऐं उहा सॼी हिकमत मूं बि कंहिंजे वातां ॿुधी आहे जंहिंखे हुन 1000 बिलोर हिकमत जो नालो ॾिनो हो। ॾिस, मां हिकु ॾींहुं पंहिंजे पाण सां वेठुसि ऐं वेही थोरो हिसाबु किताबु कयुमि। हिकु माण्हू सरासरी तरह तक़रीबन 75 साल जीए थो। मां ॼाणा थो त कनि खे उन खां बि वधीक ॼमार मिले थी ऐं के घटि बि जीअनि था, पर सरासरी तरह उहा वञी 75 साल बीहे थी। हाणे उन्हनि 75 सालनि खे जॾहिं 52 सां ज़रब कबी त माना 3900 छंछर हिकु सरासर उमिरि में अचनि था। हाणे मूंखे ध्यान सां ॿुध टॉम, मां तोसां हिन ॻाल्हि जो अहम हिसो बयानु करण वारो आहियां। उहा सॼी सोच मूंखे तॾहिं आई जॾहिं मां 55 सालनि जे ॼमार जो थी चुको हुउसि। हुन ॻाल्हि जारी रखी, ऐं उन्हनि 55 सालनि में मां 2800 खां मथे छंछर विञाए चुको हुउसि। मूं पंहिंजो पाण खे सम्झायो त जे मां 75 साल जीआं थो त हाणे बाक़ी मूं वटि वञी को 1000 खनि छंछर हयातीअ में लुत्फ़ माणण लाइ बचिया हूंदा। मां तकिड़ो हिकु रांदीकड़नि जे दुकान ॾांहुं भॻुसि ऐं उतां वञी हड़ बिलोर ख़रीद कयमि। जंहिंखां पोइ ॿियनि दुकाननि जो बि चकर हयुमि ऐं नेठि 1000 बिलोर पूरा कयमि। उहे खणी घर आयुसि ऐं शीशे जे हिकु वॾी बरनीअ में पंहिंजी वर्कशॉप में शोकेस जे साम्हूं रेडियो जे भरिसां रखी छॾियमि। तंहिं ॾींहं खां वठी हर छंछर ते मां उन बरनीअ मां हिकिड़ो बिलोर कढी उछलाए छॾींदो आहियां। मूं ॼातो त बिलोरनि जे घटि थियण सां मूं हयातीअ जी हक़ीक़तुनि ते वधीक ग़ौर करणु शुरू कयो ऐं सही माना में असली शयुनि बाबति सोचणु लॻुसि। हिन धरतीअ जे ॻोल्हे मथां उन खां वधीक का बि अहम ॻाल्हि न आहे। तव्हां पंहिंजी तरजीहात खे सिधो करियो ऐं हिकु नज़्मो ज़ब्त सां उहो कमु करियो। आख़िर में हुन शो मां वञण खां पहिरीं ऐं पंहिंजी प्यारी ज़ाल खे नेरनि कराइण लाइ हिकु ख़ूबसूरत होटल में वठी वञण खां पहिरीं मां तोखे हिकिड़ी ॻाल्हि ॿुधाए छॾियां त अॼु सुबुह जो मूं उन शीशे जे बोतल मां आख़िरी बिलोर बि कढी उछलाए छॾियो आहे। मां सम्झां थो त जेकॾहिं मां ईंदड़ छंछर ताईं जीअरो हूंदुसि
त माना धणीअ मूंखे उहो इज़ाफ़ी वक़्तु ॾिनो आहे जेको मां पंहिंजे प्यारनि सां गुज़ारे सघां। तोसां ॻाल्हाइणु ॾाढो सुठो लॻो राम। मूंखे उमेदु आहे त तूं बि पंहिंजनि प्यारनि खे कुझु वक़्तु ॾींदे। उमेद त वरी मिलंदासीं। सुबुह बख़ैर। हुन जी ॻाल्हि ख़तमु करण खां पोइ चौतरफ़ माठ थी वई हुई। कुझु लम्हनि लाइ त हिन शो जे मेज़बान वटि बि ॼण त चवण लाइ कुझु बि कोन हो। मूंखे लॻो त हिन महिमान असां सभिनी खे घणो कुझु सेखारे छॾियो हो। मूं सोचियो हो त सुबुह साण कुझु कमु कंदुसि ऐं पोइ जिम वेंदुसि, पर हाणे मां ॾाका चढ़ी पंहिंजे बेडरूम में वियुसि ऐं पंहिंजी ज़ाल खे उथारे चयुमि, उथी गुॾी, मां तोखे ऐं ॿारनि खे ॾेरनि ते वठी वञण थो घुरां। संदसि निंड्रा खिड़े मुख ते मुर्क तरी आई। तोखे सुबुह साण छा थी वियो? कुझु बि ख़ासि न थियो आहे, मूं वराणियो। वॾो अरसो थियो आहे जो असां ॿारनि साण को छंछरु गॾु नाहे गुज़ारियो। ऐं हा, ॿाहिरि हलंदासीं त छा पाण कंहिं रांदीगरनि जे दुकान ते बीही सघूं था? मूंखे कुझु बिलोर वठिणा आहिनि।